फटाका हण, फटाका ईजाद गंदड़। प्यारे इस्लामी भाइरो, अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ वजल शबे बरात जहन्नम जी बाह खां बरात यानी छुटकारो हासिल करण वारी रात आहे। पर 100 करोड़ अफ़सोस, अॼुकल्ह जे मुस्लमाननि जो वॾो तइदाद बाह खां छुटकारो हासिल करण बदिरां पैसा ख़र्च करे पाण पंहिंजे लाइ बाह यानी आतिशबाज़ी फटाकनि जो सामान ख़रीद कंदा आहिनि ऐं अहिड़ी तरह ख़ूब आतिशबाज़ी करे हिन मुक़दस रात जो तक़दस पायमाल कंदा आहिनि। मुफ़स्सिर शहीर हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान अलैहि रहमतुल मन्नान पंहिंजे मुख़्तसिर किताब इस्लामी ज़िंदगी में फ़रमाइनि था, हिन राति खे गुनाहनि में गुज़ारण वॾी महरूमी जी ॻाल्हि आहे। आतिशबाज़ी जे बारे में मशहूरु आहे त निमरूद बादशाह ईजाद कई। जॾहिं उन हज़रत सैयदना इब्राहिम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम खे बाह में विधो ऐं बाह गुलज़ार थी वई त उन जे माण्हुनि बाह जा फटाका भरे उन में बाह लॻाई हज़रत सैयदना ख़लीलुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरफ़ उछलाया। अफ़सोस, शब बरात में आतिशबाज़ी जी नापाक रस्म हाणे मुस्लमान में वधी रही आहे। इस्लामी ज़िंदगी में आहे, मुस्लमाननि जा करोड़े रुपया हर साल आतिशबाज़ी यानी फटाकनि जे नज़र थी वञनि था ऐं अहिड़ी तरह हर रोज़ ई ख़बरूं ईंदियूं आहिनि त फलाणे जाइ ते फटाकनि जे करे एतिरा घर सड़ी विया, एतिरा ॿार सड़ी विया ऐं ॿिया केतिरा नुक़सान थींदा आहिनि। त मुंहिंजा भाउ, फटाका पाण बि न हणो, पंहिंजे औलाद खे बि फटाका न वठी ॾियो। हिन वीडियो खे सवाब जी नियत सां शेयर ज़रूरु कंदा। जज़ाकल्लाह।